बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अमरोड शरीफ जे दरगाह जे करीब पाणी वारी मस्जिद में असां हाज़िर आहियूं। अमरोड शरीफ जे चश्मो चराग हज़रत साईं मोहम्मद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैहि जे फर्जंद शायर इस्लाम सैयद रफ़ीक अहमद शाह अमरोटी साहब जन जा लिखियल हमदी जुमला खे ॿुधाइण चाहियूं था। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला ये जुमला साईं जा लिखियल असांजा चयल पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। से हक़ मौजूद ॾिठ में मौजूद बिला महदूद ॾिठ में हर पासे रब मौजूद ॾिठ में मौजूद बिला महदूद ॾिठ में संसार समूरे खे आबिद ऐं मालिक खे मबूद ॾिठ में हर पासे हक़ मौजूद ॾिठ में मौजूद बिला महदूद ॾिठ में किथे उन जो रंग नज़र आयो किथे उन जो गाओ कसर आयो किथे उन जी चमक चिठी बि ॾिठम किथे खोड़ त किथे चपटी बि ॾिठम वो किथे पर्दे में बि ॾिठम उनखे किथे पर्दे में बि ॾिठम उनखे किथे ज़ाहिर उन जो वजूद ॾिठम किथे पर्दे में बि ॾिठम उनखे किथे ज़ाहिर उन जो वजूद ॾिठम संसार समूरे खे आबिद ऐं मालिक खे मबूद ॾिठ में हर पासे हक़ मौजूद ॾिठ में मौजूद बिला महदूद ॾिठ में हर बुख में हूँ हर तास में हूँ कौड़ाण में हूँ मेठास में हूँ हर बुख में हूँ हर तास में हूँ कौड़ाण में हूँ मिठास में हूँ एहसास में हूँ हसास में हूँ ना समझिए में हवास में हूँ वो खल में हद में मास में हूँ हाँ खल में हद में मास में हूँ मन में जो ॾिठ में तवदूद ॾिठ में संसार समूरे खे आबिद ऐं मालिक खे मबूद ॾिठ में हर पासे हक़ मौजूद ॾिठ में मौजूद बिला महदूद ॾिठ में जंहिं दीद में दीद में हूँ अख पूरल में उम्मीद में हूँ ओ जंहिं दीद में दीद में हूँ अख पूरल में उम्मीद में हूँ हर गीत में हूँ रड़के में हूँ हर चेंग में हूँ भड़के में हूँ हर साथ में हूँ खड़के में हूँ हर साथ में हूँ खड़के में हूँ तस्लीम कयुने हूँ सूद ॾिठुने संसार समूरे खे आबिद ऐं मालिक खे मबूद ॾिठुने हर पासे रब मौजूद ॾिठुने मौजूद बिला महदूद ॾिठुने हर
मोहसिन में एहसान में हूँ, हर दुर्स में हूँ, हर ध्यान में हूँ। हर मोहसिन में एहसान में हूँ, हर दुर्स में हूँ, हर ध्यान में हूँ। इरफान में हूँ, ऐलान में हूँ, खोले जो पढ़ने कुरान में हूँ। रफ़ीक ॾिठ में ईमान में हूँ, रफ़ीक ॾिठ में ईमान में हूँ। हिकु सईद जो मसजूद ॾिठ में संसार